अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसो पिया STV न्यूज़ ऐं आउं आहियां वली मोहम्मद चाड़ो। नाज़रीन, नज़र विझूं था सजावल खां सली मलाह जी रिपोर्ट ते। नौकरी जो दिलासो ॾेई जवाब ॾींदड़ पीपी तालके सजावल जे सदर डॉक्टर इकबाल मेमन जे ख़िलाफ़ पीपी सजावल जे पुराणे चियाले मोहम्मद हुसैन शेख प्रेस क्लब सजावल आॾो बुख हड़ताल कई, जिथे हुन साफ़िन आॾो ज़ाहिर चयो त 1 साल अॻु रोज़गार लाइ इलामती बुख हड़ताल कई, जंहिंखे रोज़गार ॾियारण जो ॾटो ॾेई जूस प्यारे उथारे वियो हो। सॼी ज़िंदगी शहीदनि जी पार्टी खे ॾेई छॾी आहे, पर मूं ग़रीब बचणेवाल खे हिकु पटेवाली जी नौकरी ॾियण लाइ बि 20 सालनि खां रुॻो कूड़ा दिलासा ॾटा ॾिना पिया वञनि। हुसैन शेख चयो त पहिरीं अरबाब वज़ीर अहमद मेमन नौकरी जा ॾटा ॾिना हुआ, उनजो वाइदो वफ़ा न थियण खां पोइ मूं प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो ऐं अलामती बुख हड़ताल कई, जिथे पीपी तालके सजावल जे सदर डॉक्टर इकबाल मेमन नौकरी वठी ॾियण जो यकीन ध्यानी कराए बुख हड़ताल ख़त्म कई ऐं मूं खेसि इज़त ॾिनी। हुन वक़्तु ज़िले क़यादत खे असां लाइ सरकारी नौकरियुनि जी कोटा मिली आहे। डॉक्टर इकबाल मेमन पिणु वाइदे ख़िलाफ़ी कंदे मूंखे नौकरी ॾियण खां ठुप इनकार करे छॾियो आहे। जियाले मोहम्मद हुसैन शेख चयो त पीपी ज़िले क़यादत वटि पुराणनि वर्करनि लाइ को बि क़दर न आहे। जेसिताईं नौकरी न ॾिनी वई त पीपी तालके सजावल जे सदर डॉक्टर इकबाल मेमन ख़िलाफ़ इलामती बुख हड़ताल जारी रहंदी।